वठंदासीं अदा गुलाम रसूल जेको आहे उराणी जो जेको सीनियर अफसर आहे सिटी जो। अदा मां तव्हांखे इहो पुछणु थो चाहियां त बीबी फातिमा ऐं ज़ुल्फ़िकार साहब जो कॾहिं सियासत में अचण जो प्रोग्राम आहे बाज़ाब्तो तौर? मोहतरमा गनवा भुट्टो साहिब असांजी पार्टी चेयरपर्सन आहे ऐं शहीद बी मुर्तज़ा भुट्टो साहब ऐं मोहतरमा गनवा भुट्टो साहब जा बचड़ा आहिनि फातिमा बीबी ऐं ज़ुल्फ़िकार जूनियर भुट्टो साहब। हू उनजो ख़ानदान सियासी आहे, हू पाण सियासी फ़र्द आहिनि, सियासी लीडर आहिनि ऐं हू जहिड़े टाइम इन थींदा उन टाइम ते उन्हनि जो उहो ई इंतज़ारु आहे। बाक़ी हू जिदोजहद में आहिनि, पोइ असांजे मुल्क में हुजनि या मुल्क खां ॿाहिरि रही करे हू मिसकिन मज़लूम माण्हुनि जे हक़नि जे लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। बी फातिमा भुट्टो साहिबा उन ते लिखी रही आहे ऐं ज़ुल्फ़िकार जूनियर साहब आर्ट जे ज़रिए उन सॼे उनजे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे रहिया आहिनि। बाक़ी आहे वक़्तु अचण जो, उहो मौजूदा हालात तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्त में हू जेकॾहिं ईंदा बि त असां वटि कामयाबी जो इहो ई रस्तो आहे जो ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ जिदोजहद करणु, उन्हनि जे हक़नि जे लाइ उन्हनि खे हक़ वठी ॾियणु। पर उहे जेके क़ुवतूं बी फातिमा भुट्टो साहिब अबू धाबी में हिकिड़ो प्रोग्राम करे उन में स्पीच हुअसि त मां जेका सियासत करणु चाहियां थी त मुंहिंजे मुल्क जा जेके क़ुवतूं आहिनि उहे उन सियासत करणु नथा ॾियनि ऐं जेका सियासत हू करणु चवनि था सियासत कर ऐं उहा सियासत मां करणु नथी चाहियां, जंहिंमें चूंडियल MPA बि हिन मुल्क जे अंदरि महफ़ूज़ कोन्हे। अॼु तव्हां ॾिसो त सरकारी इदारा, फोर्स जा इदारा, पुलिस जा इदारा, तव्हां पुलिस जे लाड़काने जे PTS ॾिसो केतिरी दीवार आहे। ईअं सम्झो त 12-13 फुट जी दीवार जेका असांजी अवामी सिक्योरिटी कनि उहे ख़ुदि पाण सिक्योरिटी में आहिनि, वरी दीवारनि जे अंदरि पाण खे था महफ़ूज़ कनि त अवाम जी कहिड़ी हिफ़ाज़त कंदा। भुट्टो ख़ानदान क़ुर्बानी ॾींदी रही आहे ऐं अॼु बि मुल्क जे अंदरि जेकॾहिं गनवा भुट्टो साहिबा, बी फातिमा भुट्टो साहिबा, ज़ुल्फ़िकार जूनियर भुट्टो साहिब जॾहिं सियासी मैदान ते मुकमल तौरु जॾहिं सियासी मैदान ते हूंदा त पोइ सम्झो सियासत आहे। जेकॾहिं उहे सियासत में इन अञा न आहिनि त सम्झो सियासत न आहे, हीअ हिकिड़ी वापारनि जी गेम आहे। पोइ उहे कहिड़े कहिड़े सूरत नवाज़ शरीफ़ रूप में हुजनि, ज़रदारी जे रूप में हुजनि, PTI जे रूप में, हिकिड़ी सॼे कारोबारी हिकिड़ी गेम आहे। इहे ॻठ छोड़ उन्हनि जो आहे, इहे वॾे लेवल जा इहे सभु हिकु पाण में ठहियल आहिनि, सिर्फ़ु अवाम खे बेवकूफ़ करे रहिया आहिनि। ऐं अवाम खे बि सोचणु खपे त हिते गनवा साहिबा जॾहिं उमेदवार हुई त फातिमा भुट्टो साहिबा, ज़ुल्फ़िकार जूनियर साहिब हिते घर घर विया, दुकान दुकान ते विया, पर माण्हुनि उन्हनि जी चूंड कई, उन बद किरदारनि जी चूंड कई, उन्हनि गंदनि माण्हुनि जी चूंड कई जेके अवाम जो रतु पी रहिया आहिनि। उन जे करे सिर्फ़ु ई वक़्ती तौर ते साइड ते आहिनि ज़ुल्फ़िकार जूनियर बी फातिमा। बाक़ी इन्हनि वटि अवाम जी हमदर्दी आहे, इन्हनि वटि अवाम जो दर्दु आहे। इन्हनि वटि शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो खां शहीद बी मुर्तज़ा भुट्टो ताईं वेंदे, शहीद शहबाज़ साहब ताईं वेंदे, असांजे सवें शहीद कारकुन जेके पार्टी अंदरि असांजे दोस्त शहीद थी विया आहिनि, इन नज़रिए इन प्रोग्राम जे तहत गनवा साहिबा वटि, फातिमा बीबी वटि, ज़ुल्फ़िकार जूनियर साहब वटि उहो साॻियो ई ख़्वाबु आहे, उहो साॻियो ई उहो दर्दु आहे अवाम जो। अवाम जी हक़नि जे लाइ, अवाम खे इंसाफ़ पहुचाइण ताईं हू मैदान जे ते ज़ाहिरी तौरु न आहिनि, पर हू जिदोजहद करे रहिया आहिनि ऐं इनशाअल्लाह हू ईंदा वक़्तु अचण ते। अञा ताईं को अहिड़ो फ़ैसिलो थियो न आहे। मोहतरमा गनवा भुट्टो साहिबा खे सलाम आहे, जंहिं मीर साहिब जी शहादत खां पोइ 24 साल हिन मुल्क जे अंदरि रही करे तव्हां ऐं असांजे विच में हर ॾुखनि सुखनि में विख क़दम क़दम सां गॾु हली आहे ऐं इनशाअल्लाह अॼु असां पंहिंजी पार्टी ते, पंहिंजे क़ाइद ते फ़ख़्रु था कयूं। असांजी जेका ज़िंदगी आहे आख़िरी दम ताईं अवाम जे हक़नि जे लाइ जिदोजहद कंदा रहंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद प्लेटफॉर्म।